रईस जी उता कते मौत जो राकास कीअं न घुमंदो तो जो सभागा पेरनि घर में रखिया आहिनि। चाची तोखे को भक कोन पुजे असांजे घर में अची असांजे मथा टोकू थी करी। टोकू टोकू छाजू जेका हकीकत आहे उहा ई चवां पई। हिन खां वधीक ॿी का निभागी। बस चाची बस घणो थियो। असांजे फटन जी मथा अजायो लूण न बुरक। केतिरो रोकींदीअस हिन जी असुल खां वठी इहा ई आदत आहे। बल्ले छोरी बल्ले मुंहिंजूं आदतूं तो ख़राब आहिनि पर जेके तुंहिंजूं आदतूं आहिनि न उहा बि मूंखे ख़बर आहे। जी मूं वक़्तु खोलियो न सॼे ॻोठ में बदनाम थी वेंदी आहे। चाची मेहरबानी करे ता टर तुंहिंजी इज्जत थियूं कयूं इनजो मतलब इहो कोन्हे त असांखे ॻाल्हाइण कोन थो अचे। अहिड़ा इल्ज़ाम असांखे भरण अचनि था। छोरी जन्नत जे मथां इल्ज़ाम हणंदी पोइ तूं सुख जो साह खणी सघंदी। तोखे पंहिंजी इज्जत जी नाहे असांखे पंहिंजी इज्जत प्यारी आहे। किथे ईअं न थिए त असां तोखे हितां धिका ॾेई कढूं। मुंहिंजो नालो जन्नत आहे जन्नत ऐं धिका ॾियण त परे जी ॻाल्हि आहे। मूंखे हथ त लाहे ॾेखारियो जे तव्हांजी गुत न मूं पटी आहे न त पोइ बस चाची बस मेहरबानी करे ता निकरण जी कर। असांजी गुत कपराइण खां पहिरीं असां तुंहिंजा जुंडा पटे छॾींदासीं। ही ॿई हिकु कीअं थी वयूं? मूं सोचियो त हिकु जी गिला कंदसि ॿी ख़ुशि थींदी मुंहिंजी ख़िदमत कंदी पर ही त बाज़ी उबती थी वई। पर ख़ैर मुंहिंजो नालो बि जन्नत आहे जन्नत। जेकर ॿिन्ही खे पाण में वेड़ाए ढांगो न कयूं न त पंहिंजो नालो बि मटाए छॾींदसि। यार बच्चन तोखे ऐं बच्चो सम्झी मूं चाहींदो आहे ठीकु आहे पर गिला न कढणा जा। कमज़ोर मौत खे ॻाल्हाईंदुसि पर गिला न कराईंदुसि। ऐं शाबाश इहा ॻाल्हि कर न। बाबा शहर जी तयारी आहे छा? हाँ कमदार वञा डीएसपी सां मिली अचां त आचार वारनि खे ॾावण ॾे न त मूंखे माण्हू गॾु करणा पवंदा उन्हनि जी टंगू भञण जे लाइ। बोतार बाबा हिकिड़ो अर्ज़ु कयां हू जब्बार तव्हांखे चई नथो सघे भाई मूंखे रोज़ मिनथूं थो करे भा मजू खे छॾण जे लाइ। कमदार मूं मजूअ जे लाइ वकील करे छॾियो सम्झां थो त अॼु हाज़िरी अथसि मजू ॿाहिरि अची वेंदो। बाबा गाॾी तयारु आहे? जी बाबा साईं गाॾी तयारु आहे तव्हांजे हलण जी देरि आहे। बोदार साईं आचार्य खानू वारा आया आहिनि। किथे आया आहिनि? लांढीअ ते वेठा आहिनि बोदार साईं। मलाखड़ो सुठो मचायो अथव पर मुंहिंजो अंदर अञा न आहे ठरियो। समझूं पिया रेस तुंहिंजो अंदर छा पर असांजो अंदर बि बड़के थो बड़के। जेसिताईं रेस मिठल खे मौत जी निंड न सुम्हारींदासीं तेसिताईं असांजो हां कोन ठरंदो। ऐं मिठल खान खे क़बर हवाले करण जो पूरो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे। सिर्फ़ हिकु चकर हवेली मां निकिरी खुलियल मैदान ते अची। बाबा मिठल खान शहर वियल आहे। मां पंहिंजे हिन गुनहगार अखियुनि सां हुनजी गाॾी खे शहर विधे ॾिसी आयो आहियां। ॿुधी पियो न अचर मुंहिंजो सभ खां वॾे में वॾो सॼण ऐं तव्हांजो वॾे में वॾो दुश्मन शहर वियल आहे। जे शहर वियल आहे त पोइ वञी वॼायूंसि था धमाल पोइ खटखटाए शाह या हेठियड़ो या मथियड़ो। अॼु ख़ाली वापसि न आहे मोटणो त पोइ वञण जी कयो। ईअं न थिए जो पाण हिते सलाहूं कंदा रहूं ऐं हू घर पहुची वञे। अॼु ताईं पंहिंजे मौत खां को बि तेज़ न आहे भॼी सघियो। मिठल खान वरी कहिड़ो आसमान तां लही आयो आहे जो मौत खां कोथनायूं हणी लिकी वेंदो। अॼु असां उन लाइ इज़राइल बणिजी वञूं था। जेसिताईं मिठल खान सां कब्ज़ न कंदासीं वापसि कोन मोटंदासीं।
भोतार तव्हां 7 फुटनि जो खॾो खोटराए छॾियो। असां बग़ैर कफन जा लाश मिठल खान जो उन में उछले वेंदासीं।